अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां सबीन मेमण। नाज़रीन, चूंड शेड्यूल जारी थियण खां पोइ इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां पहिरियों क़दम इहो खंयो वियो आहे त मुक़ररनि ऐं बदिलियुनि ते पाबंदी लागू कई वई आहे। सदर, निगरान वज़ीर आज़म, सूबनि जा गवर्नर, सूबनि जा निगरान वॾा वज़ीर, सेनेट चेयरमैन, डिप्टी चेयरमैन, निगरान काबीना जा वज़ीर ऐं सलाहकार चूंड तकनि जा दौरा न करे सघंदा ऐं नई जलसनि खे ख़िताब कंदा। सरकारी मुलाज़िम पंहिंजी सरकारी हैसियत जो ग़लति इस्तेमालु न कंदो, जंहिंसां हू चूंड नतीजनि ते असरअंदाज़ थिए। वफ़ाक़ी ऐं सूबाई सतह जूं एग्ज़ेक्टिव अथॉरिटियूं चूंडनि में कंहिं बि पार्टी या उम्मीदवार खे फ़ाइदो या नुक़सान रसाइण लाइ रियासती वसीलनि जो इस्तेमालु न कंदियूं। अवामी उहिदो रखंदड़ इख़्तियारनि खे कंहिं बि क़िस्म जे मनसूबे जे ऐलान या कंहिं बि मनसूबे जे इफ़्तिताह करण जी ते पाबंदी हूंदी। सदर, वज़ीर आज़म, वज़ीर जेकी निगरान मुक़ररु थिया आहिनि, उहे पंहिंजे कंहिं बि पसंदि जे उम्मीदवार खे ॻुझे या खुलियल नमूने चंदो या फंड न ॾेई सघंदा। नाज़रीन, अहिड़ो नोटिफिकेशन इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां जारी कयो वियो आहे। असां अॼोको प्रोग्राम इन ई हवाले सां करे रहिया आहियूं, जंहिंमें असां कोशिशि कंदासीं त मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां राब्ता करे उन्हनि जो बि इन हवाले सां उन्हनि सां बि ॻाल्हाए सघूं। ऐं इन खां अलावा तव्हां बि असांखे कॉल करे सघो था त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां जेको नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे चूंडुनि खे साफ़ शफ़ाफ़ बनाइण जे लाइ फेयर एंड फ्री इलेक्शन्स जे हवाले सां, इन खां अलावा ॿिया कहिड़ा क़दम खणण जी ज़रूरत आहे या कहिड़ा क़दम खणणु घुरिजनि जंहिंसां चूंडुनि में जेको धांधलियुनि वारो इम्कान आहे या जेको अवाम खे ख़दशा आहिनि त उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां ख़तमु करे सघिजे थो त जीअं इलेक्शन जेको आहे सो साफ़ शफ़ाफ़ ऐं फेयर थी सघे। असां कोशिशि कंदासीं त असां ॿियनि पार्टियुनि जे नुमाइंदनि सां बि राब्तो कयूं, उन्हनि खां बि इन हवाले सां ॻाल्हि ॿोल करे सघूं ऐं तव्हां बि पंहिंजी का राय, पंहिंजी का ॻाल्हि असां सां शेयर करणु चाहियो या ॿुधाइणु चाहियो त कीअं इलेक्शन्स खे जेको आहे सो साफ़ शफ़ाफ़ बणाए सघिजे थो, वधीक अञा कहिड़ा क़दम खणण जी ज़रूरत आहे त तव्हां असांखे कॉल करे सघो था। स्क्रीन ते तव्हां असांजो नंबर ॾिसी रहिया हूंदो। नाज़रीन, इलेक्शन जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जो जेको इहो क़दम आहे, नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे, जंहिंमें को बि सरकारी मुलाज़िम पंहिंजे सरकारी हैसियत जो ग़लति इस्तेमालु न कंदो, जंहिंसां इलेक्शन्स ते या चूंड नतीजनि ते को असरु पवे या का बि पार्टी जेके वज़ीर आहिनि, निगरान जेके वज़ीर आहिनि, निगरान वज़ीर आज़म आहिनि, उहे कंहिं बि पार्टी खे या कंहिं बि उम्मीदवार खे कंहिं बि तरीक़े सां जेको आहे सो सपोर्ट न करे सघंदा। यकीनन इलेक्शन खे साफ़ शफ़ाफ़ बनाइण जे लाइ इलाही सुठा क़दम आहिनि। सुठो हिकिड़ो नोटिफिकेशन आहे जेको इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां जारी कयो वियो आहे। हूअं बि ॾिठो वञे त इलेक्शन वारो जेको ॾींहुं हूंदो आहे, जेको वोट विझण वारो ॾींहुं हूंदो आहे, उन ॾींहुं हिकु ख़ासि क़िस्म जी गहमा गहमी हूंदी आहे। जेकॾहिं असां शहरनि ऐं ॿहिराणियुनि ॿिन्ही जी सूरत हाल ते उन ॾींहुं ॻाल्हायूं त अजीब हिकिड़ी गहमा गहमी जो जेको हूंदो आहे सो मंज़र हूंदो आहे। ॿहिराणियुनि जा जेके अबोझ माण्हू हूंदा आहिनि, जिन खे ख़बर बि न हूंदी आहे त वोट जी अहमियत छा आहे या उन्हनि जो वोट जेको आहे सो कहिड़ी तब्दीली आणे थो सघे, उन्हनि खे ट्रैक्टर ट्रालियुनि में, डाटसन में, बसुनि में, मिनी बसुनि में उन्हनि खे जेको आहे सो वठी आंदो वेंदो आहे पोलिंग स्टेशन्स ते ऐं उन्हनि खां जेको आहे सो वोट वरितो वेंदो आहे, वोट ॾींदा आहिनि उहे। ऐं ॾिठो इहो वेंदो आहे त अहिड़नि माण्हुनि जी का ख़ासि दिलचस्पी बि उन ॾींहं ते नज़र न ईंदी आहे वोट ॾियण जे हवाले सां, वोट कास्ट करण जे हवाले सां। इन जे करे बि असां जेको आहे सो वोटनि जो टर्न आउट घटि रहंदो आहे त अवाम जी दिलचस्पी छो नथी नज़र अचे। अवाम जी उन ॾींहुं जेको आहे सो गहमा गहमी उन्हनि उम्मीदवारनि जे एजेंटनि जी नज़र ईंदी आहे जेके उन्हनि पोलिंग स्टेशन में हूंदा आहिनि या जिन जो हिकिड़ो ख़ासि रोल हूंदो आहे, ख़ासि हिकिड़ो किरदारु हूंदो आहे, जेके ॿियनि पार्टियुनि सां तालुक़ रखंदड़ हुजनि था, पर अवाम जेको आहे सो उन जो को ख़ासि इंट्रस्ट, उन जी का ख़ासि दिलचस्पी नज़र न ईंदी आहे ऐं वोटनि जो सिलसिलो हलंदड़ हूंदो आहे। नाज़रीन, इन ते कंटिन्यू असां इन ते ॻाल्हाईंदासीं त वोटनि जो जेको ॾींहुं हूंदो आहे उन सियासतदाननि लाइ हिकिड़ो रोज़े महशर जो ॾींहुं हूंदो आहे। पर हिन वक़्तु असां सां लाइन ते अॻूणी डिप्टी स्पीकर सिंध असेंबली शहला रज़ा लाइन ते मौजूदु आहे। अॼोके नोटिफिकेशन जे हवाले सां उन्हनि सां बि ॻाल्हाईंदासीं। शहला साहब, ये जो इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान की तरफ से नोटिफिकेशन जारी हुआ है तकर्री और बदलियों के हवाले से, इस पे आप क्या कहेंगी? जी देखिए, यही है कि जब इलेक्शन अनाउंस हो जाती है डेट इलेक्शन की, तो फिर ये ट्रांसफर पोस्टिंग पे पाबंदी हो जाती है। तो इस हवाले से अगर कोई बात है तो पूछिए। ये जो नोटिफिकेशन जारी हुआ है, मैं इसी हवाले से आपसे पूछना चाहूंगी कि आप समझती हैं कि जो नोटिफिकेशन जारी हुआ है, जो जो शराइत रखी गई है, उस पर वैसे का वैसे अमल हो सकेगा? देखिए, मैं ये समझती हूँ कि पाकिस्तान की तारीख में इतना मजबूत इलेक्शन कमीशन जो है वो पहले नहीं था और इनको जो है जो कॉन्स्टिट्यूशनली सारा है सिस्टम उसको फॉलो करना चाहिए।
کیا یہ نوٹیفیکیشن جو آیا اس کے علاوہ کون سے ایسے اقدامات اٹھانے چاہیے جس سے الیکشن جو ہے فیئر ہونے کی طرف جائیں؟ میں یہی کہوں گی کہ ان کو اپنی ذمہ داری ان کی یہی ہے کہ اپنے ووٹرز کو اور کینڈیڈیٹ کو فیسیلیٹیٹ کرنا اور جانبداری نہ دکھانا اور شفاف الیکشن کروانا. اچھا، جو الیکشنز ہونے والے ہیں ابھی، جو عوام کو اس حوالے سے بھی خدشات ہیں، امن امان کی صورتحال خراب ہونے کے حوالے سے، دہشت گردی کے خطرات کے حوالے سے، اس حوالے سے آپ کیا کہیں گی؟ دیکھیے، یہ تو اس وقت ہمارا پورا پاکستان جو ہے وہ سمجھ رہا ہے کہ یہ ہماری جنگ ہے اور 100 ڈگری ٹیررزم ہے کہ ہمارے ہاں دہشت گرد جو ہیں وہ پاکستان کے اندر ہی ہیں اور ایک گوریلا ہم کہیں کہ جنگ والی کیفیت ہے کہ ہمارے دہشت گردوں ہمارے ملک میں دہشت گردوں کے پاس سیف ہیونز ہیں، پناہ گاہیں ہیں اور وہ نکل کے ہمیں نقصان پہنچاتے ہیں. تو یہ ایک مشکل صورتحال تو ہے، لیکن بات وہی ہے کہ پاکستانی قوم جو ہے وہ دہشت گردی کو جو ہے وہ کنڈیم بھی کرتی ہے اور جب کوئی اس طرح کا واقعہ ہو جاتا ہے تو وہ اس کو جو ہے اس کی مذمت ہی کی جاتی ہے. تو اس سے ہم یہی سمجھتے ہیں کہ یہ جو قوتیں ہیں اب بڑے کھل کے ہر چیز سامنے آ گئی ہے کہ کون دہشت گردوں کو سپورٹ کر رہا ہے، کون ان کے اگینسٹ ہے. اور یہ جو الیکشن ہے یہ میں سمجھتی ہوں کہ اس بات کا پیش خیمہ ثابت ہوں گے. 1970 کے بعد یہ وہ واحد الیکشن ہیں جو نظریاتی بنیاد پر ہو رہے ہیں اور عوام کے سامنے ایک کھلا چیلنج ہے کہ وہ کن قوتوں کو سپورٹ کریں گے. ان کے ساتھ جو یہ کہہ رہے ہیں کہ ہم طالبان کے ہمنوا ہیں، یا ان کے ساتھ جو یہ کہتے ہیں کہ ہمارے اور طالبان کے خیالات میں زیادہ فرق نہیں ہے تو ہمارے صوبے میں نہ کریں، یا ان کے ساتھ جو یہ کہہ رہے ہیں کہ طالبان ہمارے بھائی ہیں، تھوڑا سا راہ راست پہ نہیں ہے، یا ان کے ساتھ جو ان کے ساتھ بات چیت کرنے کے لیے چلے جاتے ہیں پتہ نہیں کہاں مارچ کرتے ہوئے. تو یہ ساری اب یہ بڑی واضح ایک لکیر جو ہے وہ ڈرا ہو گئی ہے. اور اس بات کے بعد کہ اے این پی، پیپلز پارٹی اور ایم کیو ایم کے جلسوں میں نہ جائیں اور انہیں ووٹ نہ دیں، میں سمجھتی ہوں کہ سب پر اور سندھ کے عوام پر، سندھ کے عوام کے لیے یہ ایک کھلا چیلنج ہے. کیونکہ پاکستان کے بہادر نامور ذوالفقار علی بھٹو جو ہے ان کا جو میسج ہے وہ یہی ہے کہ ہم طاقت کا سرچشمہ عوام ہے اور ہم سب کو ذات پات ہر چیز، زبان، برادری، ہر چیز سے بالا تر ہو کر صرف ایک ہی جنگ لڑنی ہے، ظالم اور مظلوم کی. تو مظلوم ہیں اور ہمیں ظالم کے خلاف سر اٹھانا ہے، اور ظالم جو ہیں وہ متحد ہیں اور مظلوم جو ہیں وہ بکھرے ہیں. تو یہ وہ فلسفہ ہے جس کو لوگوں نے دوبارہ سمجھنا ہوگا اور یہ سوچنا ہوگا کہ یہی وہ پارٹی ہے جس نے عالمی کنسنسس بلڈ کیے. اور وہ طالبان جو اسلام آباد سے 20 کلومیٹر دور رہ گئے تھے، جہاں مالا کنڈ میں ہمارا جھنڈا نہیں تھا، ہم نے وہ سب کیا ہے. تو اب وہ ان فورسز کے ساتھ جانا چاہیں گے یا ہمارے ساتھ کھڑے ہوں. اچھا شیلا، ایک آخری سوال میں پوچھنا چاہوں گی کہ الیکشن کے حوالے سے جو عام لوگ ہوتے ہیں، جو ووٹر ہوتے ہیں، جو ووٹ ڈالتے ہیں، الیکشن کے بعد ان کا معیار زندگی کیوں چینج نہیں ہوتا ہے؟ خاص لوگوں کی گہما گہمی ہوتی ہے، بعد میں انہی لوگوں کو نوازا جاتا ہے. ایک عام انسان جو ووٹ دیتا ہے، ایک عام آدمی، اس کی لائف کیوں نہیں چینج ہوتی؟ اس کی زندگی، اس کا معیار زندگی کیوں نہیں چینج ہوتا؟ دیکھیے، اگر سے پالیسیز ایسی بنائی جائیں کہ جو بھی آپ کی پالیسی ہو فائنینشل، اس میں فوکس غربت کو کیا جائے اور اسپیشلی خاتون کو کیا جائے، تو میں سمجھتی ہوں کہ پھر اس میں بہت بہتری آئے گی. اور میرا جو ہے وہ سر فخر سے اس لیے بلند ہوتا ہے کہ جہاں غربت کو فوکس کیا گیا، جہاں عورت کو فوکس کیا گیا اور ایک کوشش کی گئی کہ انکم سپورٹ فارم کے ذریعے، وسیلہ حق، وسیلہ تعلیم اور وسیلہ صحت کے ذریعے، یوتھ ڈیولپمنٹ پروگرام کے ذریعے، اور جو کانٹریکٹ بیسس پہ لوگ تھے ان کو ریگولر کر کے اور 1.5 لاکھ مزید نوکریاں نکال کر کچھ زندگی کے معیار کو بہتر کیا جائے. اور ہم نے یہ سندھ میں کرنے کی کوشش کی، کیونکہ یہاں پہ تو 12 سال سے کسی نے نوکری بھی نہیں دی تھی.
तो इसके अलावा 5,500 लोगों को जो घर भी दिए गए। तो ये एक पॉलिसी मुल्क की सतह पे बननी चाहिए और ये नेशनल पॉलिसी होनी चाहिए कि कोई भी गवर्नमेंट चाहे तो फिर इसको देखे। तो हमारे पास क्योंकि सिंध में पूरा इख्तियार था, तो हमने एक सिंध में कोशिश की और ये एक नमूना डालने की कोशिश की है। हम चाहते हैं कि कमजोर क्लास जो है, जो कि यकीनन खवातीन की है, वो भी छोटे कर्जे हासिल कर सके। तो जो एक बहुत पहले सिंध बैंक हमने खोला, फर्स्ट वुमेन बैंक हमने खोला था, हमें खुशी है कि हमने उसको पब्लिक सेक्टर में भी लिया। तो ये कोशिशें हैं जो इंशाल्लाह जैसे जैसे जमहूरियत हमारे मुल्क में मुस्तहकम होगी, इस तरह की पॉलिसीज जो हैं वो मुल्क गिर लेवल पे बनेंगी। अच्छा शैला, वोटर जो वोट देता है उसके वोट की बहुत बड़ी अहमियत होती है, उस दिन उस वोटर की भी अहमियत होती है, लेकिन उसके बाद वोट काउंट होता है, वोटर कहीं काउंट नहीं होता। देखिए, मैंने कहा कि वो कुव्वतें जो कि जमहूरियत पर यकीन रखती हैं, जब उन्हें मौका मिलता है वो अपने जमहूर के लिए काम करती हैं। अब एनएफसी जब हुआ है तो उससे आपने देखा कि सिंध को जो है वो 12 साल से जो है वो एक कम हिस्सा दिया जा रहा था, लेकिन सिंध को अब उसका जो कम हिस्सा दिया गया था बेईमानी करके वो भी मिलेगा और जो सिंध का हिस्सा बनता है वो भी सिर्फ जो है एक 1 पॉइंट पे नहीं हुआ, पॉपुलेशन की बुनियाद पे, बहुत सारी चीजों की, गुर्बत भी और सबकी बुनियाद पे हुआ है। तो बात यह है कि अब तक जो है ना हम ये समझते हैं कि जमहूरी कुव्वतें इतनी मजबूत नहीं थी और अभी भी हम समझते हैं कि हमें अभी जमहूरियत का असल जो चेहरा है उस तक पहुंचने में बहुत वक्त अभी चाहिए। कम से कम 2-3 जमहूरी हुकूमतें चाहिए हमें, तो उसमें फिर ये बात होगी कि हमारे जो जमहूर हैं उनके हुकूक जो है वो मजबूत से मजबूत तर होंगे। तो ये जो एक दौर था, ये एक ट्रांजिशनल फेज था जिसको हम कहते हैं, उनसे एक समझे कि एक ये दौर था जिसमें हमने तमाम जो सिमतें थी मुख्तलिफ चीजों की वो हमने दुरुस्त की हैं और इंशाल्लाह अब हमारे बाद जो भी हुकूमत आएगी और इंशाल्लाह हम ही आएंगे तो हमने उसकी जो उसकी डायरेक्शन थी वो सही कर दी। और मैं ये कहूंगी कि गवादर को जो है चाइना को देना और इसके अलावा ये जो थर्ड कोल बोर्ड है वो बनना और उसके इख्तियारात और उनके फंड और ये सब, ये वो बातें हैं जो हमने पहले भी की थी, लेकिन क्योंकि उस वक्त ये लोगों को यकीन नहीं होता था कि जमहूरियत आगे चलेगी और लोगों को समझ नहीं थी, तो उन्होंने बहुत शुक्रिया शैला आपका, मंसूबे खत्म कर। नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी है पर वक्त है ब्रेक जो, ॻाल्हायूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, ब्रेक ते वञण खां अॻु में असां पीपी जी अॻवान शैला रज़ा सां ॻाल्हि ॿोल कई, जंहिंसां जवाब तव्हां ॿुधा। सवाल उन्हनि खां असां अवामी वोटर जे हवाले सां कयोसीं, इलेक्शन कमीशन जे नोटिफिकेशन जे हवाले सां तव्हां उन्हनि जी ॻाल्हि ॿुधी। हिन वक़्तु असां सां लाइन ते सदर क़ौमी अवामी तहरीक अयाज़ लतीफ़ पली जो लाइन ते आहे, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अयाज़ साहब, ही जेको इलेक्शन कमीशन पारां नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे, इन हवाले सां तव्हां छा चवंदो, इनखे कीअं था ॾिसो तव्हां? ॾिसो, इलेक्शन जेको नोटिफिकेशन जारी थी करे उनखे इम्प्लीमेंट करण जी तरफ़ आहे। मसलन असां जॾहिं शुरू में केयरटेकर सेटअप ते कयो तॾहिं सॼे पाकिस्तान जे माण्हुनि जो चवणु हो त इलेक्शन कमीशन केयरटेकर सेटअप खां अॻु में सुप्रीम कोर्ट जी हिदायतुनि ते अमल कंदे कराची जी कॉन्स्टिट्यूएंसीज़ जी डिलिमिटेशन कराए। ठीक आहे, उन खां पोइ सुप्रीम कोर्ट जे हिदायतुनि जे बावजूदि कॉन्स्टिट्यूएंसीज़ जी डिलिमिटेशन जे हिदायत जे बावजूदि चऊं त चइनि 5 सूबाई ऐं 2 क़ौमी जी कंदासीं। हाणे सुप्रीम कोर्ट जी हिदायतुनि खे वायोलेशन कयूं, पोइ क़ौमी कोर्ट हिनखे चयो त फौज जी निगरानी में वोटर लिस्टनि जी वेरिफिकेशन कयो, हम कोन कयूं। सॼे पाकिस्तान जे माण्हुनि एहतजाज कयो, मुज़ाहरा कया, कराची में क़ौमी अवामी तहरीक जा कारकुन, जमात इस्लामी जा, PMLN जा, सिंध यूनाइटेड पार्टी जा, सभिनी पार्टियुनि जा वेठा। उन्हनि चयो त जेके सियासी गवर्नरनि खे हटायो, जेको अमल कोन थियो। गवर्नर वेठो आहे इशरत लिबास साहब, दुनिया में कॾहिं ॿुधो अथव त लीडर ऑफ अपोजिशन बि MQM जो सरदार अहमद साहब ऐं गवर्नर बि उन्हनि जो, माना हुकूमत बि उन्हनि जी ऐं साम्हूं अपोजिशन बि उन्हनि जी वग़ैरह आहिनि। पोइ वरी अलवी साहब पहिरियों दफ़ो सिंधी तारीख़ में कयूं वज़ीर आला जेको असांजो राहिद कुर्बान अलवी साहब पहिरियों दफ़ो पीपुल्स पार्टी इहा गुंजाइश पैदा कई त सिंध में जेका कॉन्स्टिट्यूशनल अरेंजमेंट थियल हुई, बिना लिखे जेका अंडरस्टैंडिंग हुई ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे इब्तिदाई ॾींहंनि में थी त सिंध जो CM सिंधी हूंदो, गवर्नर गैर सिंधी हूंदो, उन्हनि खे वायलेट करे हाणे सिंध जो गवर्नर ऐं CM ॿई जेके गैर सिंधी आहिनि। हाणे उहो करे छॾियूं। ॿिए पासे पुलिस जी पोस्टिंग तव्हां ॾिठियूं आहिनि,
सिंध जे हैदराबाद जो DPO मिर्ज़ा हसीब बेग, हैदराबाद जो DIG असांजो उर्दू ॻाल्हाईंदड़ प्यारो भाउ DIG मीरपुर ख़ास कायम खानी साहब, सॼे सिंध में पोस्टिंग्स उन्हनि खे ॾेई छॾियूं। ही नौकरियुनि ते बेन ऐं पाबंदियूं भले वेठा ख़बरूं कनि, पर नौकरियुनि ते पाबंदी आहे छा? बैक डेट में सिंध जा सभु वज़ीर नौकरियूं ॾेई विया, हिक ॿिए जा मथां फाड़ियो ऑफिसरनि जा। तंहिंजे करे ही रुगो कागज़नि जी पूराई पई थींदी, जेको हिननि कंडियारे में अशर कयो सिंध जे माण्हुनि सां, जेको अशर हिननि जामशोरे जी चूंडुनि में कयो, टटे जी चूंडुनि में कयो, उनजे लाइ ज़रदारी साहब ऐं पीपुल्स पार्टी तयारी कयो वेठा आहिनि। इलेक्शन कमीशन MQM जो आॾो कुझु कान थी सघे। इलेक्शन कमीशन रुगो ग़रीब जी ज़ाल सदके जी भाॼाई, तंहिंजे करे जेके सिंध जा माण्हुनि ॻोठनि जा ऐं बलोचिस्तान जा पंजाबी, उन्हनि सभिनी खे दाबा ॾींदा। जिते दहशतगर्द टोला वेठा हूंदा, जिते हुकुमरान टोलो वेठो हूंदो, उते इलेक्शन कमीशन राति जो हिकिड़ो फ़ैसिलो कंदी, जीअं राति जो चयूं त उमेदवार जो हुजणु ज़रूरी आहे, ॿिए ॾींहुं वरी चयूं त उमेदवार जो हुजणु ज़रूरी आहे ई कोन्हे। तंहिंजे करे इहे पॉलिसीज़ इहे ई ठहंदियूं रहंदियूं। अयाज़ साहब, हिन में नोटिफिकेशन जी भञकड़ी करण जी सूरत में सज़ा जो बि ॿुधायो वियो आहे त सज़ा बि थी सघे थी। इन हवाले सां तव्हां छा चवंदो त पोइ बि हिन ते अमल न थी सघंदो जीअं तीअं? असीं त वेलकम कंदासीं हिनखे इम्पार्शियल बनाइण लाइ, हिनखे अनबॉयस्ड बनाइण लाइ, हिनखे हिकिड़ी गैर जानबदार ऐं मुकम्मल ट्रांसपेरेंट इलेक्शन बनाइण लाइ त असांजा सभु दोस्त, सॼी अपोज़िशन सिंध जी जेका जेन्युइन अपोज़िशन आहे, उहा इहो ई त मुतालबो कंदी रही आहे। पीर साहब पागारे, असां ख़ान जतोई, सिंध जे JUP, JUI, सुन्नी तहरीक, PMLN, जमा इस्लामी, असां सभु इन इशू ते गॾु हुआसीं न त ट्रांसपेरेंट बनायूं। सज़ा बज़ा अनाउंस करे छॾींदा, पर सज़ा अनाउंस करण खां पोइ उन ते शायदि ई केरु ॾींदो, अगरि पकड़ींदो केरु? वहीदा शाह वारो मामिलो थियो, वहीदा शाह जे मामले खां पोइ पिटीशन ऐं अपीलूं हलंदियूं रहियूं। तंहिंजे करे सिंध में जेके ब्यूरोक्रेट्स ऐं टेक्नोक्रेट्स यूज़ थींदा, जेके प्री पोल रिगिंग था कनि, तव्हांखे ॿुधायां कासिमाबाद जो तक आहे, उहे सभु पीपुल्स पार्टी जे माण्हुनि जे घरनि जे ओताकुनि में हुनजी पोलिंग स्टेशन लॻी पियूं आहिनि। आउं त PS47 जो कैंडिडेट आहियां, हींअर बि हिकिड़े ॻोठ मां अचां पियो, उते ॻोठ जे वॾेरे पीपुल्स पार्टी वारे जे घर जे ओताक में पोलिंग स्टेशन ठाही अथनि। हाणे जेकॾहिं इहो असर थींदो ऐं उते ठपे पे ठपा, तीर पे ठपा कंदा वेठा, त ऑफिसर जेको हुन सां ॿधो वेठो हूंदो, उन ते शायदि थी केरु चवंदो सभिनी कढी घर में वेही ठपा हणंदा। तंहिंजे करे इहा प्री पोल रिगिंग आहे। ऑफिसरनि ते सख़्ती थियणु खपे, जेके प्रिज़ाइडिंग ऑफिसरनि ते सख़्ती थियणु खपे। रिटर्निंग ऑफिसर जवाब तलब कनि सिंध जे हर उन MP, MNA, सेनेटर खां जेको 5 साल इक़्तिदार में वेठो, उन ॾिनो छा आहे? हिन नए इलेक्शन फॉर्म में उहो क्लाज़ आहे त उन्हनि कहिड़ा तरक़ियाती मनसूबा ॾिना, उन्हनि जे हवाले सां उन्हनि ठेकेदारनि खे रिटर्निंग ऑफिसर तलब कनि त जेके ठीका ॾिना विया जिन माण्हुनि खे इम्प्लीमेंट करण लाइ, उन्हनि ठेकेदारनि केतिरो उते डेवलपमेंट जो कमु करायो, तेसीं इहो मामिलो शफ़ाफ़ न थींदो। अयाज़ साहब, इहो फ़ैसिलो काफ़ी आहे या इलेक्शन में धांधलियुनि खे रोकण लाइ ॿिया बि के अहिड़ा क़दम खणण जी ज़रूरत आहे अञा? बिल्कुलु, धांधलियुनि खे ख़तमु करण लाइ सभ खां पहिरीं ॻाल्हि आहे त पोलिंग स्टेशन स्कीम ई माण्हुनि खे कोन पई ॾिनी वञे। मूं अॼु बि हिते फैक्स कयो आहे PS47 जे हवाले सां, ऐं असांजा जेके 30 खां वधीक MP जा कैंडिडेट सॼे सिंध मां कंदकोट खां वठी जेके सुजावल भठोरे ताईं ऐं नगर पार्कर खां वठी जेके जोईअ ते बीठा आहिनि, उन्हनि सभिनी जायुनि ते असांखे पोलिंग स्टेशन ते स्कीम न पई ॾिनी वञे त उहे किथे आहिनि, उहे माण्हुनि खे ॾिनियूं वञनि, उन ते एतिराज़ घुराया वञनि, उहे पोलिंग स्टेशन आजू कयूं वञनि। प्रिज़ाइडिंग ऑफिसर जेके मनपसंदि माण्हू मुक़ररु कया विया आहिनि, उन्हनि खे आजो कयो वञे। ऐं इलाइक़नि में जेके पथर पिया लाइन, हाणे 4 साल 11 महीना माल खाई, आख़िरी हफ़्ते में जेको पथर लथो रखियो आहे, हर गिटी में हिकिड़ो ड्रिग लथो अथनि पथरनि जो। ॻोठ वारनि खे ॿुधायो अथनि त इन ड्रिग ते रोड ठहंदो, उहो माण्हुनि खे ठगण लाइ। ऐं जेको ॿियो सिंध जा वज़ीर चवनि पिया साबिक़ा, जेकी लिस्ट ठही पई आहे नौकरियुनि जी, तुंहिंजो पहिरीं लिस्ट में नालो कोन हो, ॿी लिस्ट में नालो तुंहिंजो आहे, इहो ठगे माण्हुनि खे वोट पिया वठनि। इहा सभु प्री पोल रिगिंग आहे, इनखे रोकियो वञे। पोलिंग स्टेशन इंडिपेंडेंट जायुनि ते क़ाइमु कयूं वञनि, ऐं जेके तरक़ियाती स्कीमुनि जी बजट जे नाले में जेका करप्शन थी आहे, उन ते नज़र रखी वञे। अच्छा अयाज़ साहब, अमन अमान जे हवाले सां बि अवाम खे घणा तहफ़ुज़ात आहिनि दहशतगर्दी जे ख़तरनि जे हवाले सां, इन हवाले सां तव्हां छा चवंदो? हा, मुतालबो कंदुसि त सिंध जूं जेके सेंसिटिव स्टेशन आहिनि, ख़ासि तौर ते कराची में, उनमें फौज जो हिकिड़ो जवान पोलिंग स्टेशन जे ॿाहिरि या 2 जवान हुजनि खपनि, 2 अंदरि हुअण खपनि। पोलिंग स्टेशन जे अंदरि जेको अज़ीज़ाबाद आहे, लाइन्स एरिया आहे, नाज़िमाबाद आहे, उते जेकॾहिं अंदरि न हूंदा, ही ॿाहिरि फौजी सिपाही बीठो हूंदो, अंदरि असांजा MQM जा प्यारा ॿार वेठा हूंदा, पतंग ते ठपा वेठा हणंदा। ऐं कासिमाबाद जे तकनि में जेके ॻोठनि में ठहियूं पियूं आहिनि वॾेरनि जूं जागीरूं, ऐं कंदकोट ऐं लाड़काना शिकारपुर जैकाबाद में जेके केटियूं ठहियल आहिनि ऐं थर में जेके ठहियल आहिनि, उते वॾेरा अंदरि वेठा हूंदा। तंहिंजे करे सेंसिटिव पोलिंग स्टेशन जे अंदरि 2 फौज जा जवान हुअण खपनि, ऐं उन में जेको माण्हू मुदाख़लत कंदे नज़र अचे उनखे फिज़िकली रोकियो वञे। ईअं न त ओॾी महिल हू कमु करे वञे, पोइ ॿिए ॾींहुं दरख़्वास्त ॾिजे, तेसीं हू राति जो रिज़ल्ट अनाउंस करे छॾींदा, पोइ भई अपील हलंदी, 5 साल उहो माण्हू MP जो वेठो हूंदो। तंहिंजे करे जेको माण्हू जिते रिगिंग पियो करे, हुनजे ख़िलाफ़ ओॾी महिल एक्शन थिए।
अया साहब, आम माण्हू जेको वोट ॾींदो आहे, जंहिंजे वोट जी अहमियत बि तमामु घणी आहे, वोट ॾियण खां वक़्तु उनजी जेका वोट जी वॾी अहमियत हूंदी आहे, पोइ वोट खां पोइ उनजे वोट ॾियण खां पोइ उनजे वोट खे काउंट कयो थो वञे, वोटर खे काउंट नथो कयो वञे। वोटर जेको वोट ॾिए थो उनजी मयार ज़िंदगी में का बि तब्दीली नथी अचे, जॾहिं त जेके इलेक्शन में हिसो वठंदड़ आहिनि, मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा उम्मीदवार या एजेंट, उन्हनि जा जेके गहमा गहमी जेके सरगर्म नज़र अचनि था, उन्हनि खे जेको आहे सो नवाज़ियो वेंदो आहे। वोटर किथे थो पहुचे हिते? बिल्कुलु सही था चओ तव्हां। ऐं हींअर 3 चइनि कार्नर मीटिंग्स मां अचां पियो हैदराबाद जे मुख़्तलिफ़ ॻोठनि मां, कासिमाबाद तक जे, ऐं संदरे मुख़्तलिफ़ ज़िलनि में दौरो कयां पियो, त उते जो वोटर जेको आहे उन खां जॾहिं सवाल पुछिजे थो, हींअर मूं हिकिड़े ॻोठ मां पुछियो पियो UC 4 कासिमाबाद जे खां, त तोखे स्कूल मिलियो? चयोसीं न। तुंहिंजे स्कूल में मास्तर आहे? चऊं आई कोन्हे। ॿार चयो 11 बजे मास्तर ईंदो आहे, 12 बजे हलियो वेंदो आहे। नियाणियुनि जो स्कूल आहे कोन्हे। हार्ट पेशेंट लाइ इलाज लाइ दवा अस्पताल आहे? चऊं त हिलाल अहमद लतीफ़ आबादा सिंधनि जे इलाइक़े में आई कोन्हे। पोइ चयोसीं पाणी आहे? चई न। चयोसीं रोड आहे? चयूं न। पोइ चयोसीं तव्हां आख़िर अहिड़नि वॾेरनि खे वोट छो था ॾियो? चऊं साईं असां वटि पाक किताब खणी ईंदा आहिनि, मथे ते हथु रखी, ॿियो असांखे चवंदा आहिनि त असांखे न ॾिसो, ॻड़ी ख़ुदा बख़्शे जे क़ब्रिस्तान खे ॾिसो। पोइ ॻोठ जे माण्हुनि सभिनी चयो हींअर त असीं इहो हिसाब कंदासीं त बाबा ॻड़ी ख़ुदा बख़्शे जे क़ब्रिस्तान खे असां 40 साल ॾिठो, उन शहीद मोहतरमा जो तव्हां पलांद कोन कयो, कॾहिं शहीद मुर्तज़ा शहीद शाहनवाज़ जे क़बर ते वञी इहो वचन बि कोन कयो त शहीद मुर्तज़ा ऐं शहीद शाहनवाज़ जो हिसाब किताब थींदो। को शहीद बशीर खान कुरैशी, को शहीद मुज़फ़र भुट्टो, को शहीद शिथराई कुर्बान कावड़, का गज़ाला बतूल सिद्दीकी, को आशिक जुणजो, को नवाज़ कंदरानी, उन्हनि जो को हिसाब किताब कोन्हे। हीउ जेको वॾेरो टोलो आहे, इहो वताए फ़क़ीर वांगुरु पहिरीं बाबा ॻोठ में ॿोड़ रधबो, पोइ ॿोड़ रधे दंग कंदासीं, पोइ ॻोठ जा माण्हू मरी वञनि, पोइ अमा थाल में सीरो विझी अचे, पोइ अमा बि मरी वञे, पोइ खारे वताया खा। तंहिंजे करे हीअ जेका टीम वेठी आहे, इन जो कमु आहे त सिंध जा माण्हू, तव्हां चओ था न वोट ॾियण खां पोइ वोटर, इन्हनि जो कमु आहे वोटर वोट ॾेई भॼी वञे, पोइ वोटर वञी जहन्नम जे तरे में पए, धूड़ वञी पाए, उहो मरे बचे, शहर कपाए छॾियूं, ॻोठ कपाए छॾियूं, ॿेट कपाए छॾियूं, नौकरियूं कपाए छॾियूं। हीअ रुगो पछाड़ी में हुन वज़ीर वांगुरु जे चेल खे मोड़ो ॾेई चयो त सिंध जे विरांगे जे तव्हां लाड़काणे जे वज़ीर खे ॾिठो, जंहिं पाकिस्तान जे टी जिन्स जे माण्हुनि खे बि शर्माए छॾियो। उहो लॻो आहे त जेकर हिननि जो को बि वोटर सां वास्तो कोन्हे, हिननि जो तालुक रुगो वोट सां आहे। अया साहब, आम वोटर जेको वोट ॾिए थो उन में शऊर बेदार थी सघियो आहे? तव्हां छा था सम्झो त वोटर अहल उम्मीदवार जी चूंड करे सघंदो? मुंहिंजे ख्याल में जेको सिंध टीवी ते आउं कैंपेन पियो ॾिसां, ऐं जेके सिंध जी ॿी मीडिया ते ॾिसां पियो, सिंध जे अख़बारनि में ॾिसां पियो, आउं सम्झां पियो त सिंध जी सिविल सोसाइटी ऐं मीडिया ऐं असां जहिड़ा क़ौमी कारकुन ऐं सिंध जो अदीब शाइर, उहो सिंध जे माण्हुनि खे आगाह करण में लॻो पियो आहे। तमामु वॾो रोल प्ले कंदो। सिंधी मीडिया ख़ासि तौर ते सिंध टीवी ऐं ख़ुदि उर्दू ऐं इंग्लिश मीडिया वॾो रोल प्ले कंदी सिंध जे माण्हू वटि। हाणे ॾिसो, अॻे माज़ी में हुनखे सिंध जे माण्हू खे ॿुधायो वियो, 77 में हुनखे ॿुधायो वियो त बाबा ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिबु अचे पियो ऐं साम्हूं शिकस्त ॾींदो पाकिस्तान क़ौमी इत्तेहाद खे। वरी तव्हांखे ॿुधायो वियो 88 में त बाबा मोहतरमा अचे पई ऐं ज़िया लक जी आमरत जो ख़ात्मो आहे। 90 में ॿुधायो वियो त अड़े वेचारी पीपुल्स पार्टी जी हुकूमत 2 साल हले, असीं वॾा कम करण वारा हुआसीं, 2 सालनि खां पोइ हटाए छॾियूं। वरी 93 में ॿुधायो अड़े असीं वॾो कमु करण वारा हुआसीं, मथे सदर गुलाम इसाक़ खान वेठो। वरी तव्हांखे ॿुधायो अड़े मुशर्रफ अची वियो। हाणे वरी चयो मोहतरमा जो पलांद कयो 2008 में। हीअ हर दफ़े हिकिड़ो नओं ड्रामो कंदा आहिनि। कल्ह खां हिकिड़ो नओं ड्रामो था ठाहिनि त फलाणो माण्हू फलाणे माण्हू खां कावड़ जी हलियो वियो आहे। हाणे छा कंदा, उहो कावड़ जी वञण ॾेखारे ॿिए ॾींहुं वरी चवंदा त ॾिसो फलाणो पीपुल्स पार्टी जो सरबराह हो न, उन वीचारे खे कारकुननि जो केॾो ॾुख हो, उहो कावड़ जी हलियो वियो। वरी पटका वेंदा, मेड़ूं ईंदियूं, वरी उहो मोटी ईंदो, वाह हिननि माण्हुनि इंसाफ़ कोन कयो। हाणे आउं इंसाफ़ कंदुसि ईंदड़ दफ़े खटी, तंहिंजे करे 4 साल 11 महीना को बिलावल साहिब ऐं आसिफ ज़रदारी साहिब हिक ॿिए सां कावड़िया न। 4 साल वताए फ़क़ीर वांगुरु पछाड़ी में ही गॾु आहे, खाइण पीअण में गॾु आहे, बाक़ी उहा ॿिए कम लाइ वरी मस्जिद में हुआ। तंहिंजे करे ही आख़िर में विड़ी झीणी जहिड़ा करे पछाड़ी में वरी 15 ॾींहं ड्रामो करे वरी बिलावल साहिब मोटी ईंदो, आसिफ ज़रदारी साहिब वर्क कंदा, सिंध जे माण्हुनि खे वरी ठॻींदा। उन ठॻण खां बचण लाइ सिंध जी सिविल सोसाइटी ऐं मीडिया खे किरदारु अदा करणो पवंदो, सिंध जे क़ौमी कारकुननि खे वञणो पवंदो। ऐं जेको माण्हू हींअर हिन इलेक्शन में गैर जानबदार रहंदो ऐं माठ करे वेही रहंदो ऐं वोट कास्ट न कंदो, whoever you vote for but you must vote, हींअर वोट ॾियणो आहे। जेको वोट न ॾींदो घर में लिखी वेही रहंदो, सो दर हक़ीक़त हिन कातिलनि जे टोले सां गॾु हूंदो, दहशतगर्दनि जो हिमायती हूंदो ऐं सिंध जे ॿिटे निज़ाम जो हामी हूंदो, जेको वोट वारे ॾींहुं घर वेठो हूंदो। छाकाणि उनजी ख़ामोशी हिननि कातिलनि जे टोले खे वरी इक़्तिदार में अचणु ॾींदी। महिरबानी अयाज़ साहब।
नाज़रीन असां सां क़ौमी अवामी तहरीक जो सरबराह अयाज़ लतीफ़ अली जो लाइन ते हो। सिंध टीवी हमेशह अहिड़ा अवामी जागरता जा प्रोग्राम कंदी रही आहे जंहिंसां अवाम में शऊर ऐं अवाम में जागरता अचे। नाज़रीन ॻाल्हि हली पई इलेक्शन जे हवाले सां त आम वोटर जे हवाले सां, आम वोटर जी ज़िंदगी जे हवाले सां त इलेक्शन्स जेके हाणे वेझो अचण वारा आहिनि, जंहिंजूं तयारियूं ज़ोरो शोर सां जारी आहिनि, गहमा गहमी लॻी पई आहे। इलेक्शन जे हवाले सां मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा जेके उम्मीदवार आहिनि, जेके नवां उम्मीदवार आहिनि, उहे पंहिंजे तकनि में पहुची चुका आहिनि, आवाम सां राब्ते में लह विचड़ में अची रहिया आहिनि। ॾिसणो इहो आहे त अवाम पंहिंजे वोट जो हक़ कीअं थो इस्तेमालु करे ऐं कहिड़े नुमाइंदे जी चूंड थो करे जेको अॻियां हली अवाम जे हक़नि जी, अवाम जे मुफ़ादनि जी ॻाल्हि करे सघे। प्रोग्राम जो सिलसिलो जारी रहंदो। वक़्तु थियो आहे ब्रेक जो। वेलकम बैक नाज़रीन। ॻाल्हि हले पई इलेक्शन कमीशन जे तरफ़ां जेको नोटिफिकेशन, इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां जेको नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे त ईंदड़ जेके इलेक्शन आहिनि उन्हनि खे साफ़ शफ़ाफ़ बनाइण लाइ जेकी इक़दाम खयां विया आहिनि, जेकी क़दम खयां विया आहिनि त जेके इलेक्शन आहिनि उन्हनि में धांधलियुनि खे कीअं रोके सघिजे त जीअं अवाम पंहिंजे वोट जे ज़रिए अहल उम्मीदवार खे चूंडे सघे जेको असेंबलियुनि में अची बहितर क़ानून साज़ी करे सघे, जंहिंसां अवाम खे उन्हनि जा हक़ मिली सघनि, अवाम जा मसइला हल थी सघनि। नाज़रीन इन 5 सालनि में अवाम खे गुरबत, बेरोज़गारी खां अलावा अमन अमान जो हिकिड़ो वॾो मसइलो रहियो आहे। कराची में आए ॾींहुं क़त्ल गार, टारगेट किलिंग जा वाक़िया, बम धमाका जंहिंमें केतिरियूं इंसानी जानियूं ज़ाया थियूं ऐं ईंदड़ इलेक्शन में पिणु अवाम खे इन ई ॻाल्हि जो ख़ौफ़ आहे त किथे इलेक्शन में को अहिड़ी तरह जी सूरत हाल त पैदा न थींदी। पर इहो बि इम्कान ज़ाहिर कयो पियो इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां जेके क़दम खयां विया आहिनि इन करे ई खयां विया आहिनि त जीअं इलेक्शन में ईंदड़ इलेक्शन में अमन अमान जी सूरत हाल खे बहितर बणाए सघिजे ऐं फेयर एंड फ्री इलेक्शन खे जेको आहे सो मुमकिन बणाए सघिजे। ॻाल्हि हले पई इलेक्शन जी, वोटरनि जी। इलेक्शन में वोटरनि जो हिकिड़ो वॾो रोल हूंदो आहे। वोटरनि खां बिना इलेक्शन थी नथी सघे। यानी जेको वोट ॾींदड़ आम माण्हू हूंदो आहे उनजी ज़िंदगी जे हवाले सां त इलेक्शन वारे ॾींहुं जॾहिं उहो घरां निकिरंदो आहे, वोट ॾियण लाइ ईंदो आहे या उन्हनि खे ट्रैक्टर ट्रालियुनि में, बसनि में सथे पोलिंग स्टेशन्स ते आंदो वेंदो आहे त उन्हनि जी दिलचस्पी ॾिसण वटां हूंदी आहे त उन्हनि खे का अहिड़ी ख़ासि दिलचस्पी न हूंदी आहे, पर पोइ बि उहे ईंदा आहिनि। हा, उम्मीदवार पारां उन्हनि खे उन्हनि जी एतिरी ख़ातिर तवाज़ो कई वेंदी आहे त उन्हनि खे ॻाढ़ो बोर्ड या बिरयानी जे नाले ते भत उन्हनि खे नसीब थींदो आहे, जेके वोटर उहे खणी ईंदा आहिनि गाॾियुनि में। ऐं हाणे बि सूरत हाल जेकॾहिं इहा त थी बहिराड़ियुनि जी, जेकॾहिं सिविल सोसाइटी पढ़ियल लिखियल माण्हुनि जी ॻाल्हि कजे त उते बि असांखे एॾो को ख़ासि टर्न आउट नज़र न ईंदो आहे माण्हुनि जो। वोट ॾियण वारे ॾींहुं माण्हू इहो सोचींदा आहिनि त हिकिड़ी वॾी क़तार लॻी पई हूंदी पोलिंग स्टेशन ते, 150-100 माण्हू हूंदा, उन लाइन में केरु बीहे, केरु पंहिंजे वारे जो इंतज़ारु करे। शायदि उहे पाण खे इन्हनि वोटरनि खां अलॻि सम्झंदा आहिनि जेके हूंदा आहे मुस्तक़बिल वारे ग़रीब, अणपढ़ियल ग़ुलाम या यरगमाल बणाइल सां गॾु। हू सोचींदा आहिनि त असां कीअं बीहूं, छो त सिविल सोसाइटी जो पढ़ियल लिखियल माण्हू जॾहिं उहो पोलिंग स्टेशन जा मंज़र ॾिसंदो आहे, जॾहिं पोलिंग स्टेशन में वोट ॾियण जे लाइ वेंदो आहे त जॾहिं त उहा पोलिंग स्टेशन हसास बि क़रार ॾिनल हुजे त उन जा अंदर जा जेके मंज़र हूंदा आहिनि, जेका सूरत हाल नज़र ईंदी आहे त जेके एजेंट हूंदा आहिनि उम्मीदवारनि पारां, जेके ख़ासि एजेंट हूंदा आहिनि, जेके ख़ासि उन्हनि जा माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि जो जेको दाब दबदबो उते हूंदो आहे या नफ़्सा नफ़्सी जो हिकिड़ो आलम लॻो पियो हूंदो आहे। गार गंद, हाथापाई खां वेंदे लठबाज़ी, कॾहिं कॾहिं गोलियूं हलण जा बि जेका सूरत हाल पैदा थी वेंदी आहे। त अहिड़ी सूरत हाल में सिविल सोसाइटी जो माण्हू इहो ई सोचींदो आहे त हू छो अहिड़ी क़तार में बीहे, छो पंहिंजो वोट ॾियण वञे, जॾहिं त वोट जी तमामु घणी अहमियत हूंदी आहे। असां जेके आहियूं से पंहिंजे वोट जे ज़रिए ई पंहिंजे मुस्तक़बिल, पंहिंजे मुल्क जे मुस्तक़बिल जी बहितरीअ जे लाइ पंहिंजो नुमाइंदो चूंडे सघूं था, अहल नुमाइंदो चूंडे सघूं था ऐं असांखे जेको आहे सो उन्हनि अबोज माण्हुनि सां गॾु बीहणो पवंदो। नाज़रीन, वक़्तु असां सां कॉलर लाइन ते आहे। केरु पिया ॻाल्हायो? जी, छा चवणु चाहींदो? मुक़ाबले खटे सघे थो। महिरबानी अवां जी। नाज़रीन, तव्हां स्क्रीन ते असांजो नंबर ॾिसी रहिया हूंदो, तव्हां असांखे कॉल करे सघो था। तव्हां पंहिंजी का बि ॻाल्हि असां सां शेयर करणु चाहियो त इलेक्शन खे साफ़ शफ़ाफ़ बनाइण लाइ अञा कहिड़ा क़दम खणण जी ज़रूरत आहे, तव्हां असां सां ॻाल्हि ॿोल करे सघो था, असांखे कॉल करे सघो था, पंहिंजी ॻाल्हि, पंहिंजी राय असां सां शेयर करे सघो था। नाज़रीन, तजिया निगारनि जो चवणु आहे त इलेक्शन विढ़ंदड़ जेके सियासतदान हूंदा आहिनि
ऐं आम भलाई जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, आवाम जे भले जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, आवाम जे परेशानियुनि जो, आवाम जे मसइलनि जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, उन्हनि जा ज़हन इन ॻाल्हि खे कॾहिं छुही बि न गुज़रिया हूंदा, कॾहिं उन्हनि जे ज़हननि में इहा ॻाल्हि आई बि न हूंदी ग़लतीअ सां त वोटर नाले हीअ जेका मख़लूक आहे काग़ज़ वारे वोट ते मोहर लॻाइण वक़्तु वोटर लिस्ट में दर्ज रुगो नालो ई आहे या इतफ़ाक़ सां उन मख़लूक खे इंसान बि चइबो आहे, छो त वोट ॾियण वारे ॾींहुं जॾहिं वोट कास्ट थींदो आहे उन ॾींहुं उन आम मख़लूक जी जंहिंखे इंसान चइबो आहे जेको वोटर हूंदो आहे उन जे वोट जी तमामु घणी अहमियत हूंदी आहे। उन माण्हूअ खे घरां वठी अचिबो आहे, उनखे सॾे ईंदा आहिनि, उनखे सॾायो वेंदो आहे, उन्हनि खे क़तारुनि में बीहारियो वेंदो आहे, उन्हनि सां मेल मुलाक़ातूं कयूं वेंदियूं आहिनि, उन्हनि खां वोट ॾियारियो वेंदो आहे, उनखे चयो वेंदो आहे त तव्हां पंहिंजो वोट ॾियो ऐं असां चूंडिजी तव्हांजा मसइला हल कंदासीं, असां चूंडिजी ईंदासीं, तव्हांजी नुमाइंदगी कंदासीं, असां तव्हांखे रोज़गार ॾींदासीं, अमन अमान जी सूरत हाल खे बहितर कंदासीं, अव्हांजे इलाइक़नि में स्कूल जेके आहिनि से खोलींदासीं, अव्हांजे इलाइक़नि जा रोड पका थींदा। पर जॾहिं वोट वारो उहो ॾींहुं ख़तमु थींदो आहे त उहो वोटर अलाए केॾांहुं गुम थी वेंदो आहे, उहो वोटर सिर्फ़ु उनजो वोट काउंट थींदो आहे, उनखां पोइ वोटर जो जेका मसइला आहिनि उहे किथे बि काउंट न थींदा आहिनि, उहे किथे बि नज़र कोन ईंदा आहिनि। त इहे इंसान जूं हर इंसान जूं ज़िंदगीअ जूं हिकिड़ियूं बुनियादी ज़रूरतूं हुजनि थियूं। इंसान खे इंसान शुमार करण जो हिकिड़ो बुनियादु आहे, ज़ाहिर इंसान जी जॾहिं इंसान जे बारे में सोचबो त उनजी बुनियादी ज़रूरतनि जे बारे में बि सोचबो। इंसान जूं कई बुनियादी ज़रूरतूं आहिनि, इंसान खे पीअण जे लाइ साफ़ पाणी खपे, उनजे ॻोठनि खे जेके जिथे स्कूल कोन्हनि, जिथे अस्पतालूं कोन्हनि, जिथे रोड रस्ता कोन्हनि, उते उहो माण्हू आम माण्हू जेको आहे सो इहो सोचे करे वोट ॾींदो आहे त वोट ॾियण सां हुनजे इलाइक़े जी का सूरत हाल तब्दील थी सघे, हुनजे इलाइक़े में जेकॾहिं पको रोड कोन्हे को जिते हू पंहिंजी बीमार माउ खे, ज़ाल खे, भेण खे, पंहिंजे पुट खे खणाए करे कंहिं वेझे शहर जे अस्पताल ताईं पहुची सघे त शायदि वोट ॾियण सां उनजे ॻोठ में, उनजे शहर में इहो रोड पको थी वञे, इहो रोड ठही वञे, उनखे सहूलियत थिए, उन वटि जेको पीअण जो साफ़ पाणी कोन्हे, जेको मुख़्तलिफ़ बीमारियूं हेपेटाइटिस बी ऐं सी वारो जेको पाणी हू पीअनि था, उहो पाणी शायदि वोट ॾियण खां पोइ उन्हनि खे उहो पाणी उन्हनि जी क़िस्मत तब्दील थींदी, उन्हनि खे उहो पाणी साफ़ शफ़ाफ़ पीअण जे लाइ मिली सघंदो। ऐं हुनजा जेके हुनजे ॻोठ में हुनजा ॿार आहिनि जेके प्राइमरी खां अॻियां तालीम हासिलु नथा करे सघनि, उहे पढ़ी सघंदा, उन इलाइक़नि में स्कूल ठही सघंदो, छो त नुमाइंदनि पारां जेके उम्मीदवार हूंदा आहिनि, जेके इलेक्शन विढ़ंदा आहिनि, उन्हनि पारां अहिड़ा ई वाइदा कया वेंदा आहिनि, अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं वेंदियूं आहिनि। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां कॉलर लाइन ते आहे। जी, केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? मीरपुर ख़ास खां अब्दुल जब्बार हालेपुर थो ॻाल्हायां। जी, छा चवंदव अब्दुल जब्बार? हा आदि मुंहिंजी अर्ज़ी आहे त जो इलेक्शन साफ़ शफ़ाफ़ थी वञे त बहितर आहे, वरी पोइ पीपुल्स पार्टी खटे ईंदी इंशाल्लाह। ऐं जेके पीपुल्स पार्टी जा कम कया आहिनि माण्हू मीरपुर खां हैदराबाद रोड था, जेके कामरे ते वेही जेके ॻाल्हियूं कनि था, त जेके सो लीडर थियण लाइ कुर्बानियूं खपंदियूं आहिनि। ऐं उनजे हवाले सां इहो आहे त इलेक्शन साफ़ शफ़ाफ़ थींदी इंशाल्लाह, ऐं वरी असीं खटे ईंदासीं। जेके हिते वेहनि था, जेके ॻाल्हियूं कंदा अचनि, उहे सभिनी खे कुर्बानी ॾेई पोइ अचनि। महिरबानी अव्हांजी। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु हिते ख़तमु थो थिए। असां तव्हांजूं कॉल्स बि वरितियूं, तव्हां पंहिंजी राय सां असांखे आगाह बि कयो ऐं असां मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे नुमाइंदनि सां बि ॻाल्हायोसीं त ईंदड़ जेका इलेक्शन आहे उनजे लाइ जेको इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां नोटिफिकेशन जारी कयो आहे त ईंदड़ इलेक्शन खे कीअं साफ़ शफ़ाफ़ बणाइजे, ईंदड़ जेके धांधलियुनि जा इम्कान ज़ाहिर कया पिया वञनि उन्हनि खे कीअं रोके सघिजे त जीअं जेके अवाम आहे, जेके आम माण्हू आहिनि, पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु करे पंहिंजे लाइ अहिड़े नुमाइंदे जी चूंड कनि जेको उन्हनि जा मसइला हल करे सघे, जेको उन्हनि जी नुमाइंदगी करे सघे, जेको उन्हनि जे विच में वेही सघे, खटण या हाराइण जी सूरत में उहो अवाम जी हक़नि जी तर्जुमानी करे सघे। ऐं अहिड़ो उम्मीदवार जेको जॾहिं खटे वञे थो, असेंबलियुनि ताईं पहुचे थो, त उन आम वोटर सां, उन आम माण्हू सां मिली सघे, आम माण्हू जी उन ताईं रसाई थी सघे, उहो उन्हनि ताईं पहुची सघे, उन्हनि सां मिली सघनि। ईअं न जो वोट वठण खां पोइ 5 सालनि ताईं उहे खटियल उम्मीदवार जेके आहिनि, नुमाइंदा पंहिंजनि तकनि में अचनि बि न, उन्हनि खे 5 सालनि खां पोइ वरी इलेक्शन में ई, इलेक्शन जे दौरान ई जेको आहे सो पंहिंजा उहे जेके वोटर आहिनि उहे यादि अचनि, उन्हनि जा मसइला, उन्हनि जूं तकलीफ़ूं, उन्हनि जा अहंज यादि अचनि। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजी मेज़बान सभीन मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।